अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्शी ॼाण तव्हां सां गॾु आहियां। जीअं त कुझु ॾींहंनि खां वीडियो न पियो अचनि, उन जो सबबु इहो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जेके बि हींअर सवाल थियनि पिया था इंटरव्यू जा, उहे रिपीटेड क्वेश्चन्स आहिनि, साॻिया साॻिया सवाल थियनि पिया, जंहिंजे करे उन्हनि खां ख़ासि ज़रूरत नथी पए त उन्हनि साॻियनि साॻियनि सवालनि खे ॿीहर असां अपलोड कयूं। हींअर जेके नवां मेंबर आया आहिनि या आहिनि, उन्हनि बि उहे साॻिया सवाल कया आहिनि जेके पोयां थिया आहिनि, यानी कि जेके मेल जे इंटरव्यू जे दौरान में सवाल कया विया आहिनि, उहे फीमेल जे इंटरव्यू में सवाल थियनि था। रिपीटेड क्वेश्चन्स आहिनि, अव्हांखे हाणे इन लाइ ज़रूरत आहे त जेके बि अव्हां अदब पढ़ो था, जेको उन सॼे खे तव्हां थोरोली ॾिसे थो, लोक अदब में, अरोज़ी सिंफ़ुनि में, क्लासिकल सिंफ़ुनि में ऐं जे नसरी सिंफ़ुनि में, सभिनी में अव्हांखे जेको आहे सो ॾिसणो आहे, सभिनी में अव्हांखे जेको आहे सो रखिणो आहे। त जॾहिं जेको बि इंटरव्यूअर आहे त उहो कंहिं बि हिक पासे खे कोन थो ॾिसे, कॾहिं अरोज़ी शाइरी मां पुछे, कॾहिं अरोज़ी सिंफ़ थो पुछे, कॾहिं क्लासिकल शाइरी सिंफ़ जे बाबति थो पुछे। इन्हनि सभिनी शयुनि खे गॾाए करे उहो इंटरव्यू वठनि पिया था। हीअ ज़रूरी आहे उहो अव्हांजी जेका सघ आहे, जंहिंमां अव्हांजी ॼाण आहे, उन ॼाण खे सम्झण जी कोशिशि था कनि, खोटनि था ॿाहिरि त हिन में किथे आहे या किथे वधीक ही जेको आहे सो बहितर नमूने सां ॿुधाए सघे थो। इन करे हुन शाह लतीफ़ त लाज़मी आहे। इन जे करे शाह लतीफ़ वारे सेक्शन खे या शाह लतीफ़ जे रिसाले खे अव्हां हथों छॾियो ई न, उनजे बेतनि खे, बेतनि जे सम्झाणी खे, ऐं उमूमन सवाल उतां ई कनि था जिथां अव्हां ॿुधायो था त ही सुर मूंखे वधीक पसंदि आहे, उन मंझां ई अव्हां सवाल वधीक कनि था। बहितर आहे त हाणे जेके मुंहिंजे पोयूं 150 क्वेश्चन्स रखियल आहिनि, 50 हिकड़े दफ़े, 100 ॿिए दफ़े, उहे ऐं उन खां अलावा 3 इंटरव्यू जा क्वेश्चन्स जेके आहिनि, 3-4 वीडियो अलॻि अलॻि रखियल आहिनि। उन्हनि 3 वीडियोस खे तव्हां जेको आहे सो ॿुधो ऐं सम्झींदो त तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा एरिया कवर थियल आहिनि। छो त हाणे पर्टिकुलर एरिया को कवर कोन्हे थियल, त जो हिन एरिया खे असां पकड़ंदासीं। लोक अदब बि आहे, अरोज़ी शाइरी बि आहे, क्लासिकल शाइरी बि आहे, जदीद अदब बि आहे, जदीद नज़रिया आहिनि, जदीद लाड़ा आहिनि, ॿाहिरियों अदब जेको आहे असां तर्जुमो थी आयो आहे उन जे मुतालिक़ सवाल थियनि था, लेखकनि जे मुतालिक़ सवाल थियनि था, अदीबनि जे मुतालिक़ सवाल थियनि था। इन जे करे कंहिं बि हिक पासे खे असां जेको आहे सो नथा ॾिसे सघूं, सभिनी खे गॾाए वठी हलणो पवंदो ऐं सभिनी शयुनि खे असांखे नज़र रखी पंहिंजे इंटरव्यू जी तयारी करणी पवंदी। ठीकु आहे, इन जे करे ई जेको आहे असां हिकिड़ो सिलसिलो जेको जोड़ियो होसीं, कोशिशि कई हुई त इन में बहितर खां बहितर नमूने सां असांखे जेतिरा सवाल मिलनि या जेतिरा मिलिया उन जे मुताबिक़ असां अव्हांजे साम्हूं जवाब रखियासीं उन्हनि जा। कल्ह 3 ॾींहं खां फीमेल्स जा शुरू थिया आहिनि, औरतुनि जा शुरू थिया आहिनि, त उन्हनि में हिकु अधु सवाल मिलिया बि आहिनि हिकनि जा, हीअं कोन त सवाल न मिलिया आहिनि, मिलिया बि आहिनि, पर उहे साॻिया सवाल आहिनि। बार बार उहा साॻी वीडियो ठाहिणु ज़रूरी न आहे, जंहिंजे करे मां वीडियो न पियो ठाहियां। अलाह।